पनुआकिल में सीपेक ते चोंघा इंटरचेंज वटि तेज़ रफ़्तार ट्रॉलर ऐं मज़ा में टक्कर थियण सबबि मुज़फ़्फ़रगढ़ वासी ॿ ॼणा फोत थी विया आहिनि। रोड हादसे में ॿिनि ॼणनि अब्दुर्रहमान महर ऐं संदसि माइट जे फोत थियण खां पोइ पुलिस ट्रॉलर पकिड़े वरितो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे पनुआकिल मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झंडीर। जी अयाज़, छा तफ़सील आहिनि? जी अव्हांखे ॿुधायूं पिया त पनुआकिल जे चुंघा इंटरचेंज भरिसां सीपेक ते बैजी थाणे जी हद में मज़दा गाॾी ऐं हिकु ट्रॉलर में हादिसो पेश अचण जे नतीजे में पंजाब वासी जेके पंजाब जे मुज़फ़्फ़रगढ़ शहर सां तालुक़ु रखनि था उन्हनि मां अब्दुर्रहमान मेहर ऐं उनजो हिकु अज़ीज़ फौत थी वियो आहे। अहिड़ो इतला मिलण ते ॻोठाणा ऐं बैजी पुलिस बर वक़्तु पहुची उन ट्रॉलर खे पुण हिरासत में वठी छॾियो आहे ऐं फौती अब्दुर्रहमान मेहर ऐं उन जे अज़ीज़ खे पनुआकिल अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद उन्हनि जा लाश अबाणे ॻोठु पंजाब मुज़फ़्फ़रगढ़ उमाणिया विया आहिनि। उन हवाले सां बैजी पुलिस जो चवणु हुयो त फौतुनि जा वारस केस दाख़िल न पिया कराइनि। बाक़ी बैजी पुलिस उन मामले जी जांच करे पई, ट्रॉलर खे हिरासत में वठी बैजी थाणे वटि बीहारियो आहे। जी महिरबानी अयाज़, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची